असां मकली मयाणी ऐं मोहन जा वारिस, असां टोपी पटके ऐं अजरक जा वारिस। असां ॾींहुं ॾिठे जा ख्वाब आहियूं, न बुरा आहियूं न भला आहियूं, असां ॾींहुं ॾिठे जा ख्वाब आहियूं। अखियूं बंदि कयो त कंडा ई कंडा, जे अखियूं खोलियो त गुलाबनि जा गुलाब आहियूं। सिंधी पीपल आर वेरी ग्रेट, बहुत अच्छे हैं और बहुत अच्छी नेचर के होते हैं, बहुत मेहमान नवाज होते हैं और कोऑपरेटिव होते हैं। अस्सलाम वालेकुम। सजण ऐं साणी के अणा से विसरे, हेफ़ तनी के होए वतन जनी विसारियो। अवां ॾिसी रहिया आहियो अनसेंसर टीवी ऐं आउं आहियां अवां जो मेज़बान इमरान मलिक। अॼु असीं मौजूदु आहियूं मादरे इल्मी सिंध यूनिवर्सिटी में, जिते सकाफ़ती रंगनि सां भरियल सकाफ़ती प्रोग्राम रचायो वियो आहे। उन सकाफ़ती मेले जे मुतलिक़ अचो त मौजूदु शागिर्दनि खां राय वठूं। सकाफ़ती ॾींहुं आहे, ईद जीअं महसूसु थिए पियो असांखे, त असां तव्हांखे ॿुधायो त इहो सकाफ़ती ॾींहुं मल्हाइणु छो ज़रूरी आहे, इन जी कहिड़ी अहमियत आहे। डॉक्टर आरिफा भुट्टो आहियां ऐं हिते स्टूडेंट कोऑर्डिनेटर भी आहियां, टेक्नोलॉजी इंक्यूबेशन सेंटर जी फोकल पर्सन भी आहियां। ही असांजी ओवरऑल सिंध यूनिवर्सिटी में ट्रेडिशन भी आहे ऐं असांजे डिपार्टमेंट जी भी ट्रेडिशन रही आहे त जेके वियल वेंदा आहिनि ॿार उन्हनि खे असीं हिकिड़ो कल्चरल शो जो फंक्शन अरेंज कंदा आहिनि। उन में पंहिंजो डिफरेंट एक्टिविटीज़, एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ जीअं सिंगिंग थियो, डांस थियो, पर उनखे असां ईअं कयो आहे त उहो कल्चरल डे भी थी वञे, हुनजो टैलेंट भी शो थी वञे, हुनजो कॉन्फिडेंस अञा वधीक थींदो आहे। आप लोग सकाफ़त के बारे में क्या जानती हैं? Actually, as we all live in Sindh, so the culture of Sindh is very beautiful and very nice. I like the culture of Sindh very much. All cultures are very great, like Punjabi culture, Pathani and Balochi, every culture, but Sindh culture is also very good. And I know very well about culture because culture is very important. Every nation is known by the culture, so that's why GA Sindh. अजरक में अजब थी लगी, छा चवा अज सफा गजब थी लगी। मगर तू सांवरी अज कहर थी लगी, मगर तू सांवरी अज कहर थी लगी, याम शोरे जी शाम जो हसीन पहर थी लगी। सादगी में महबूबा लैला जिया, सिंध जे प्यारे थर जिया हसीन थी लगी। नकली मंचुर रोशनियुनि जो शहर, बागी सालार जो इनकलाबी गजल थी लगी। गर्दिशे वक्त जी पिरोली दिसी, सरज़मीने वतन प्यार पर के पई। ये हमारा जो सकाफ़त का है बहुत पुराना कल्चर है और इसमें आज सिंधी सकाफ़त के हवाले से बात की गई है। और हम सिंध में रहते हैं तो सब अजरक पहन कर आए और बहुत अच्छी तरीके से तैयार होकर आए, जिससे एक ईद मनाई जाती है, इसी तरीके से इसको भी मना रहे हैं और बहुत इंजॉयमेंट कर रहे हैं यहाँ पे। हाल हीणा ही धरती दड़न जाता दिस, हाल हीणा ही धरती दड़न जाता दिस, सिंध जीजल ते सूरन सदा आओ दिस, सिंध जीजल ते काइंदन सदा आओ दिस, सिंध जीजल जा प्यासा ही दरिया त दिस, सिंध जीजल जा चरिया ही खरिया त दिस, सिंध जीजल जा कल्लू रहान्या त दिस, सिंध जीजल जा थिया ही जेके भांगिया त दिस, तोखां कहिड़े ज़ुल्म जी कहाणी पुछां, ही कहाणी छा पहिरीं को ॼाणी पुछां।
अॼोके ॾींहं ते असीं पूरी दुनिया ऐं मुल्की लेवल ते इहा ॻाल्हि ॿुधाइणु चाहियूं था त असां सिंधी आहियूं, असांजो जेको वजूदु आहे हज़ारे सालनि खां हलंदो पियो अचे ऐं अॼु असां पूरी दुनिया खे एॾी मल्हाए फ़ख्र सां इहो ॿुधाए सघूं था त असां उहा क़ौम आहियूं जेका हज़ारनि सालनि खां वजूदु रखूं था। असांखे पंहिंजी सक़ाफ़त ते ॾाढो गुरूर ऐं फ़ख्र महसूसु थिए थो। 4 साल गुज़ारिया आहिनि उन्हनि लाइ विछोड़ वॾी ॻाल्हि आहे। छो त मूंखे भाकुर जे बदिले भालो न हण, मूंखे भाकुर जे बदिले भालो न हण, मूंसां भुलिजी विछोड़े जो नालो न खण। अॻु तोसां मिलणु हो केॾो ॾुखियो, ॼण सादे सिंधीअ जो कराची अचणु। जाम शोरे जी अॼु तूं हवा थी लॻी, जाम शोरे जी अॼु तूं हवा थी लॻी, सिंध जी सूंहं जी बका थी लॻी। हाणे जेका बि पंहिंजी हयाती गुज़ारियां, तोखे ॾिसण जी इबादत कयां, तोखां कहिड़ी जनम मुबारक वठां, तोखां कहिड़ी जनम। तव्हांजो महिरबानी। कोई ऐसे जदीद मतलब आप कुछ ऐसे जदीद तरीके बताएं जिससे जो है ना हमारा जो कल्चर है वो पूरी दुनिया में प्रोमोट हो सके। देखिए जैसे डिजिटल मीडिया है आजकल, आपको पता है बहुत सारी कैंपेन्स चलती हैं। हम बहुत ज़्यादा क्रिएटिव आइडियाज़ लेके कैंपेन्स चला सकते हैं और इससे बहुत ज़्यादा इनोवेटिव तरीके हमें मिल सकते हैं। हम किस तरीके से सकाफत डे मनाएं, और ये बहुत तरीके से इंटरनेशनली भी जा सकता है, सिर्फ नेशनल नहीं रहेगा, ये इंटरनेशनल भी जा सकता है। धमालू देश जो थक पंहिंजा ईअं न लहंदा किथे, सिंध अजरक में वैया वेड़ जी, आशिकीअ जा रंग से डहंदा किथे। माशाल्लाह। सिंधियों के बारे में मैं कहना चाहूँगा, मेरे काफ़ी सारे यार दोस्त, मतलब मेजॉरिटी है 90% दोस्त मेरे सिंधी हैं और माशाल्लाह से बहुत अच्छा रिस्पांस मिलता है, इनका बहुत अच्छा बिहेवियर होता है। हालांकि मैं ख़ुद पठान हूँ। अॼु कीअं महसूसु थिए थो पूरी यूनिवर्सिटी में जेको आहे हिकु ईद जी आहे माहौल लॻो पियो आहे, जिते किथे रंग बिरंगी माण्हू। असांखे ॾाढो मज़ो अची रहियो आहे, ॾाढो इंजॉय करे अहिड़ा इवेंट थींदा रहनि, ॾाढो मज़ो अची रहियो आहे। अंडे वाला बर्गर, अंडे से पतीसिया, अंडे वाला बर्गर इधर आ जाओ, अंडे वाला। आप बताओ कल्चर के बारे में। हमें खुद नहीं पता, हम कल्चर के हिसाब से पहन के नहीं आए तो क्या क्यों नहीं पहन के हैं? पता नहीं है आपको कल्चर? आज कल्चर डे था, क्यों नहीं पता था? ये तो सच संवर के आइए, इतना मेकअप है, अजरक मेरी इसके वो भी नहीं हुई है।